अस्सलामुअलैकुम नाज़रीन, आज न्यूज़ का गडाम आया संझा सैयद अल्लाह से हेडलाइन। वफाकी सरकार ऐं बलूचिस्तान हुकूमत जी अपीलुनि ऐं ख़ातिरिन बावजूद हज़ारा बरादरी मजसानीअ ख़िलाफ़ कोयटा में लगल धरणो ख़त्म करण खां इनकार करे छॾियो। कोयटा जे ओलह बाईपास ते 6 ॾींहं बि लाशुनि सूधो धरणो जारी। रत ॼमाईंदड़ सीअ दौरान धरणे में हज़ारा बरादरी जूं औरतूं ऐं ॿार बि शामिल। कोयटा में मजसानीअ ख़िलाफ़ शिकस्तनि हड़ताल। मजसानीअ ख़िलाफ़ मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा। कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में 25 हंधनि ते धरणा। ट्रैफ़िक मुअतल। हिमायत चौरंगी, अब्बास टाउन, कामरान चौरंगी वटि धरणा जारी। मलीर, जौहर मोड़, यूनिवर्सिटी रोड ऐं ड्रेग रोड वटि धरणा। कोरंगी अढाई वटि धरणनि सबबि ट्रैफ़िक मुतासिर। हैदराबाद, लाड़काणे, नवाबशाह, नौशहर रोड, शिकारपुर, ॾखण घोटकी, मीरपुर माथेलो, उबावड़ो, दादू, मटियारी, जकबाबाद, टंडोला, टंडो मोहम्मद खान, खैरपुर, हाला, बदीन, सांगड़, टंडोलियाम, कंडियारो, गाजी खाबड़, राधड़, सन, कशमोर, नसीराबाद, सकरन, मेहर, हिनोजा, कोटड़ी, रतोदेरो, कोटलालू ऐं ॿियनि शहरनि में बि एहतजाजी मुज़ाहिरनि ऐं धरणनि जो सिलसिलो जारी। सुप्रीम कोर्ट ट्रायल कोर्ट खां लाहौर जी एहतसाब अदालत में इल्तवा हेठि केसनि जा तफ़सील घुरी वरिता। हमज़ा शहबाज जी ज़मानत वारी दरख़्वास्त ते ॿुधणी 2 हफ़्तनि लाइ मुलतवी। सुप्रीम कोर्ट ज़मानत वारी दरख़्वास्त ते नैब खां रिकॉर्ड तलब करे वरितो। जस्टिस याया आफ़रीदी रिमार्क सिंह ने चयो आहे त हमज़ा शहबाज जो केस 44 नंबर ते आहे। नैब ॿुधाए त केस जो ट्रायल कॾहिं मुकमल थींदो। नैब जे प्रोसिक्यूटर चयो आहे त सुप्रीम कोर्ट जे हुकम मूजिबि लाहौर जी एहतसाब अदालत केसनि जा तफ़सील जमा कराए। मुल्क में कोरोना वायरस जा हाना जारी। कोरोना वायरस वधीक 47 ॼणनि खां हयातियूं खसे वरितियूं। फौतुनि जो अंग वधी 10,558 ताईं पहुतो। NCOC मूजिबि गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 2,435 नवां केस ज़ाहिर। मुतासिरनि जो अंग वधी 4,97,510 ताईं पहुतो। 4,52,828 मरीज़ वायरस खे शिकस्त ॾेई सिहतयाब कया। नवाबशाह वेझो सकरन रोड ते तेज़ रफ़्तार मुसाफ़िर कोच पलटी। हादसे जे नतीजे में 3 ॼणा फौत, 15 ॼणा ज़ख़्मी। अस्पताल मुंतक़िल। पुलिस जो चवणु आहे त मुसाफ़िर कोच रहीम यार ख़ान कराची वञी रही हुई त हादसो पेश आयो। वज़ीर-ए-आज़म इमरान ख़ान हिकु ॾींहं दौरे ते लाहौर पहुचंदो। वज़ीर-ए-आज़म इमरान ख़ान सां पंजाब जो गवर्नर ऐं वॾो वज़ीर मुलाक़ातूं कंदा। वज़ीर-ए-आज़म इमरान ख़ान खे अहम मामलनि ते ब्रीफिंग ॾिनी वेंदी। उमरकोट जे गोश्त मार्केट में फोरियत अहमद सोलंकी जो लाश ठाहियो आहे। इस्लामाबाद पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश खणाए अस्पताल मुंतक़िल कयो। पुलिस जो चवणु आहे त वाक़े जी जांच कई थी वञे।